जी हिन वक्त असीं कराची प्रेस क्लब ॿाहिरां मौजूद आहियूं जिते सिंध डॉक्टर इतिहाद पारां एहतजाज कियो आहे। हिन डॉक्टरनि जो इहो चवणु आहे त सिहत खाते में हिन वक्त करप्शन थी रही आहे ऐं जेके डॉक्टर आहिनि उन्हनि जी बदिली या ट्रांसफ़र ऐं प्रोमोशन ते बि पैसा वरिता पिया वञनि। 3 खां 4 लख जेको आहे त हिन वक्त जेको आहे त अघु हले पियो। हिननि जो इहो चवणु आहे त डॉक्टर ड्यूटियूं त कनि था पर जेकॾहिं उन्हनि खे ट्रांसफ़र कराइणी आहे या प्रोमोशन कराइणा आहिनि त सिहत खातो उन्हनि खां पैसा घुरे पियो। हिते मौजूदु डॉक्टरनि सां बि असीं ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन्हनि जो छा चवणु आहे। सिहत खाते में त जॾहिं खां सिहत खातो मां सम्झो ठहियो आहे त करप्शन आहे, पर हाणे जेका करप्शन जेका आहे न उहा तमामु एतिरी हद ताईं वधी वई आहे जो हाणे नाक़ाबिले बर्दाश्त आहे। मुख़्तलिफ़ इशूज़ आहिनि, जीअं प्रोमोशन्स आहिनि, ट्रांसफ़र पोस्टिंग आहिनि, रेगुलाइज़ेशन जा इशूज़ आहिनि, PPH जा इशूज़ आहिनि। इन्हनि सभिनी कमनि खे 2-2 सालनि खां रोकियो वियो आहे। जीअं हाणे नवां कोविड में इन्हनि डॉक्टर कया आहिनि, उन्हनि जूं पघारूं कोन थियूं माना ॾिनियूं वञनि। जेकॾहिं तव्हां पघारूं नथा ॾेई सघो पोइ तव्हां माण्हुनि खे छो था भर्ती कयो। नंढे खां नंढो कमु जेको आहे पैसा ऐं उते पटे वाला पैसा था वठनि, चौकीदार पैसा था वठनि, हर माण्हू पैसा थो वठे। असां फासी विया आहियूं त हाणे कंहिंखे ॾेई कंहिंखे ॾियूं। अघु 15 लख रुपए ताईं जेको आहे उन्हनि जी डिमांड आहे। पोइ अॼु ताईं तक़रीबन मूंखे 6 साल आहे मां जेकी रुलंदो वरदो आहियां, रुली मरी आहियां। अॼु ताईं असांजो कोई मसइलो कोई ॿुधण वारो कोन्हे। रेगुलराइज़ेशन जे लाइ पिया रुलूं, दर धिका खाधा। को 6 सेक्रेटरी चेंज थिया इवन त असां सेक्रेटरी खे चयो त असां ख़ुदकशी करे छॾींदासीं, असांजी महिरबानी करियो, असांखे पंहिंजा ऑर्डर ॾियो। लेकिन अञा ताईं केरु न ॿुधण वारो, ॿोड़ा घूंगा वेठा आहिनि। हाणे असां वटि पैसा कोन्हे, हे थोरा पैसा उन्हनि जेके काउंट ई कोन था थियनि। हिननि जो इहो चवणु आहे त जेकॾहिं सिहत खाते जी करप्शन अञा न रुकी त हीअ एहतजाज जो दाइरो वसी कंदा ऐं इहा बि डिमांड कंदा त जेका सिहत वारी वज़ीर आहे अज़रा पेचुओ उनखे फौरी तौरु हटायो वञे। जी।